अस्सलाम वालेकुम। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। 8 फरवरी ते रखियल चूंडनि जे हवाले सां अॼु बाक़ी थोरा कलाक बचिया आहिनि इलेक्शन मुहिम ख़तमु थियण में। ऐं अॼु 6 तारीख़ आहे, 6 फरवरी आहे। ऐं सुभाणे जेको आहे त का बि इलेक्शन मुहिम जेको आहे त कोन करे सघंदा। ऐं 8 फरवरी ते पोलिंग जेको आहे त मुक़ररु आहे। ऐं उन हवाले सां जेके बि उमेदवार आहिनि सॼे मुल्क में जेको आहे त उन्हनि जी मुहिम जेको आहे त आख़िरी कलाकनि में पहुची चुकी आहे। पर हक़ीक़ी माना में जेका इलेक्शन वर्क आहे, इलेक्शन मुहिम आहे, उहा अॼु राति जेको इलेक्शन जेका ज़ाब्ता अख़लाक आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी जेको आहे जंहिंखे खणी चइजे त ख़िलाफ़ वर्ज़ी करे ऐं अॼु राति जेका आहे उहा असली जेका वर्क आहे उहा अॼु कई वेंदी। ऐं ज़रियनि मूजिबि जेको आहे त जेके बि मुल्क में जेके हुक्मरानी जे दौर में रहिया आहिनि ऐं जेके बि ताक़तवर जेके MNA MPs आहिनि, सग रखंदड़ जेके MNA MPs आहिनि, उन्हनि पारां अॼु राति पंहिंजे इलाइक़े पंहिंजे तक जे बाअसर माण्हुनि सां जेको आहे त ॾेती लेती करे उन्हनि जी जेको पोलिंगूं जेको आहे त ख़रीद करण जी जेको आहे अहिड़ी ख़बरूं बि जेका आहे त गर्दिश करे रहियूं आहिनि। ऐं वॾेरनि बोतारनि खे ऐं चौधरीनि खे, सरमाएदारनि खे, ताक़तवर माण्हुनि खे, उन्हनि सभिनी खे घुराए करे जेको आहे त पंहिंजे बंगलनि ते, पंहिंजी ओताकुनि ते, पंहिंजी बैठकुनि ते ऐं उन्हनि जे पोलिंगनि जी जेका रक़म आहे उहा जेको आहे तइ कई वेंदी, ताकी जेको आहे त उन्हनि जे ॻोठनि में, उन्हनि जे शहरनि में, उन्हनि जे पाड़नि में जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उहे हिननि खे सेफली जेको आहे त कढी ॾियनि। ऐं उन खां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ी ॿी ख़बर बि तव्हां सां शेयर कंदो हलां। जेको आहे त मुल्क में माज़रत सां जेके धुरियूं चाहिनि थियूं त इलेक्शन थिए, इलेक्शन खां बाद में जेको रिज़ल्ट जेको निकिरे उन जे मूजिबि मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे अगरि मुल्क जो वज़ीर आज़म बणाइण जो उन्हनि खे ख़्यालु या को इरादो आहे बि सही त पोइ बराए महिरबानी तव्हां नोटिफिकेशन जारी करे छॾियो। छो हिन मुल्क में हमेशह उहो ई थींदो आयो आहे जेको तव्हां चाहियो आहे, ऐं हिन इलेक्शन में बि उहो ई थींदो जेको तव्हां चाहियो था। छो जो तव्हां वटि सॼो सिस्टम मैनेज थियल आहे। कंहिंखे अॻिते आणणो आहे, कंहिंखे पोइते करिणो आहे। पोइ ख़ुदारा जेके ही क़ौम आहे, पाकिस्तानी क़ौम आहे, ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि, उन्हनि खे छो था वेढ़ायो, उन्हनि जी क़त्लेआम छो था करायो, उन्हनि जी खूनरेज़ी छो था करायो। छो जो 8 फरवरी ते जेके चूंडूं रखियल आहिनि इन में जेके बिरादरियूं आहिनि, जेके क़ौमूं आहिनि, मरण मारण जी सूरत हाल ते जेको आहे पहुची वेंदियूं आहिनि। ऐं लठ कुआड़ियूं खणी, बंदूकूं खणी जेके उहे पहुचंदा आहिनि। ऐं उन में ही जेका इलेक्शन आहे, जेका पोलिंग हूंदी आहे, उन पोलिंग खे हक़ीक़ी माना में जिते पोलिंग थींदी आहे जेको मुख़ालिफ़ उमेदवार हूंदो आहे पंहिंजी ज़िंदगी जो जेको आहे त ज़िंदगी ऐं मौत जो जेको आहे उनखे जेको आहे तशबीह ॾींदो आहे ऐं पंहिंजी इज़त सां उनखे तशबीह ॾींदो आहे। पोइ जॾहिं तव्हांखे रिज़ल्ट जेको आहे त अॻु में ई तव्हांखे मैनेज करणा आहिनि, तव्हांखे जंहिं माण्हू खे अॻिते आणणो आहे उनखे आणणो आहे, पोइ फज़ूल में छो था माण्हुनि खे मारायो, छो था माण्हुनि खे वेढ़ायो ऐं छो था बिरादरियुनि में जेको नफ़रतूं पैदा करायो, छो था कयो ईअं जेको आहे त। ऐं इन तरीक़े जो जेको हिकिड़ो मिसाल जेको पेश आयो आहे गुज़िरियल राति पंजाब पंजाब जो शहर आहे मंडी बहाउद्दीन, उनजो तालुको आहे फालिया। उन में जेको आहे त PP 41 हल्को आहे। उते जेको आहे त बासमा रियाज़ चौधरी जेका चौधरी शुजात जी जेका भाणेजी आहे ऐं मौजूदा जेको मोहसिन नक़वी वज़ीर आला पंजाब आहे उन जी बि जेको वेझी रिश्तेदार आहे। ऐं उन सां जेको आहे त हिकिड़ो कारकुन आहे जेको उनजो तमामु जेको आहे त वेझो आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चाहींदड़ आहे, सरगर्म कारकुन आहे अफ़ज़ाल चौधरी। उन 28 जनवरी ते उते गॾिजाणी थी आहे, कार्नर मीटिंग थी आहे। उते हुन तक़रीर कंदे उते इमरान ख़ान जे जेको हवाले सां जेको उन ॻाल्हियूं कयूं, जोशीले अंदाज़ में उन जेको आहे त ख़िताब कयो, तक़रीर कई। उन जेको आहे त उन तक़रीर दौरान ई जेको आहे उते पुलिस पहुची वई उते जेको आहे त गिरफ़्तारियुनि जे लाइ। हुन तक़रीर में इहो चयो त असां कोन था ॾिजूं, भली पुलिस असांखे गिरफ़्तार करे खणी वञे, पर असां जेको आहे 8 फरवरी ते जेको आहे पंहिंजो क़ाइद जेको असांजो इमरान ख़ान आहे उन जे चवण मुताबिक़ उन जे ॾिसियल रस्ते ते जेको वोट कास्ट कंदासीं ऐं जेको आहे त इंशाअल्लाह ऐं जेको ही मामलात आहिनि उहे ख़तमु थींदा। छो त असां हुसैनी आहियूं, यज़ीद सां असांजो जेको आहे त मुक़ाबिलो आहे। उन सरगर्म कारकुन अफ़ज़ाल चौधरी जा इहे लफ़्ज़ हुया। थोरी देरि खां बाद में पुलिस गिरफ़्तारी शुरू कयूं, पर जंहिं तक़रीर कई उनखे गिरफ़्तार कोन कयो। उन जे घर वञी राति देरि सां वञी छापो हणी जेको आहे त उनजो जेको 80 सालनि जेको 75-80 साल जेको उनजो वालिद आहे ऐं उनखे जेको आहे त अहमद ख़ान नालो आहे उनजो, उनखे गिरफ़्तार करे खणी वई। खणी वञण खां बाद में जेको आहे उनखे लापता करे छॾियो। 3 फरवरी ते मालिकनि पारां जेको आहे त सेशन कोर्ट में जेको आहे पिटीशन दाख़िल कई वई त असांजो जेको आहे त 80 साला बुज़ुर्ग आहे उनखे पुलिस खणी गुम कयो आहे ऐं उनखे जेको आहे ज़ाहिर कोन थो कयो वञे। उनजो गुज़िरियल राति तशदुद ज़दा लाश थाणे मां बरामद थियो आहे। उन 80 साला बुज़ुर्ग अहमद ख़ान खे पुलिस तशदुद करे उनजो लाश हिन महिल अॼु 6 फरवरी आहे, मालिकनि खे उनजो जेको लाश बि कोन थो ॾिनो वञे। उनजो पोस्टमार्टम पुलिस जी निगरानी में थी रहियो आहे।
उनखे छो तशद्दुद कयो वियो, उनखे छो मारियो वियो? महज़ इन जे लाइ त हू इमरान ख़ान जो सपोर्टर आहे। हिन मुल्क में इमरान ख़ान जो जेको नालो वठे थो उहो उनखे जेको आहे त एंटी जेको आहे त स्टेट करार ॾिनो वञे थो, उनखे जेको आहे त जेको आहे त रियासत जो दुश्मन करार ॾिनो वञे थो, उनखे मारण खां सवाइ छॾणु उन्हनि जे वस में नाहे। हाणे जेको इमरान ख़ान जी ॻाल्हि करे उनखे मारियो या उनखे जेको आहे त क़ैद कोठरियुनि में जेको बंदि कयो वञे, पर तव्हां इहे कार्रवायूं केतिरो कंदव? हिन वक़्तु हालतूं जेको आहे तब्दील थींदियूं वञनि थियूं, हवा जो रुख तेज़ी सां तब्दील थींदो वञे पियो, माण्हुनि में जेको मोहबत आहे, मोहबत जो जेको सिरिश्तो आहे, जेको जुज़ जेको इमरान ख़ान सां जेको मिले पियो, तव्हां उनखे केतिरो रोकींदव? तव्हां उनखे कीअं बंदि कंदव? 8 फरवरी ते जेके चूंडूं आहिनि उन में जेका तमामु जेके ज़राए अबलाग आहिनि, जेके इंटरनेशनल जेके मीडिया जा ऑब्ज़र्वर आहिनि या ॿिया जेके पाकिस्तान में जेके ऑब्ज़र्वर आहिनि, उन सभिनि जो जेको इहो चवणु आहे त सभ खां वॾे में वॾो जेको माण्हुनि जो लाड़ो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ आहे। तव्हां हालांकि जेको उनजो बानी आहे, चेयरमैन आहे, उनखे तव्हां जेल में बंदि करे छॾियो आहे। उन जे मथां जेके केस कया, तव्हां उनखे एंटी स्टेट डिक्लेयर कयो, तव्हां उनखे फाइनेंशियली करप्ट जेको आहे त डिक्लेयर कयो, तव्हां उनखे बदकिरदार साबित करण जी कोशिशि कई, पर बावजूदि उनजे जेको आहे त हू पाण बि नाहे टुटरो ऐं जेको उनजो वोटर सपोर्टर आहे उहो बि नथो टुटे, उहो बि फ़र्क़ु कोन थो अचे। पर तव्हांजूं तमामु महिनतूं, तव्हांजूं तमामु कोशिशूं सभु रायगान आहिनि। बावजूदि उन जे वरी बि जेके बि सम्झ रखंदड़ माण्हू आहिनि उहे मूं समेत सभु सम्झनि था त जेको हक़ीक़ी माना में जेको रिज़ल्ट जेको ठहंदो ऐं जेको बि जेके मथे जेको मामलात जेके आहिनि सभु ठाहिण वारा तव्हां ई आहियो। छो जो हिन वक़्तु जेके बि शयूं आहिनि सभु तव्हांजे जेको आहे कंट्रोल्ड आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजे जेको आहे इशारनि ते हलाए रहिया आहियो। ऐं जेको आहे ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे त हीउ जेको सिर्फ़ु फ़र्ज़ी जेका इलेक्शन आहे, हक़ीक़त में तव्हां जंहिंखे अॻिते आणणु चाहियो था उन खे ई तव्हां अॻिते आणींदव। उनजो ताज़ो मिसाल आहे, जीअं तव्हां सां मां गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे व्लॉग में ॻाल्हि कई त आसिफ़ अली ज़रदारी पारां जेको आहे गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको आहे त इहो वावेला ऐं दाऊं जारी आहिनि त तव्हां असांजे ख़िलाफ़ जेको कमु कयो पिया इहो क़तई तौरु बर्दाश्त कोन कयो वेंदो। तव्हां हिकु उन्हनि जे लफ़्ज़नि में हिकु भगोड़े खे तव्हां मुल्क में आणे करे जेको आहे हिते ज़ोरी मुसलत करण जी चोथों मरतबा वज़ीर आज़म करण जी कोशिशि करे रहिया आहियो। ऐं जेको वज़ीर आज़म जो जेको दावेदार आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उनजे वालिद जो चवणु हुयो, अगरि तव्हां असांखे सिंध में हुकूमत न ॾिनी त असां एहतिजाज कंदासीं, पंजाब जा रस्ता बंदि कंदासीं। उन्हनि जो जेको आहे त ताज़ो जेको मिसाल गुज़िरियल ॾींहुं जेको पेश आयो आहे, नेब पारां 126 साबिक़ MNA MPA ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके चेयरमैन हुया उन्हनि खे कॉल अप नोटिस थिया आहिनि, जिन जी अॼु कराची, हैदराबाद ऐं सखर, लाड़काणो में जेको उन्हनि जूं ॿुधणियूं आहिनि, उनखे पेशियूं आहिनि उन्हनि जूं। माना तव्हां उन्हनि खे हाणे ज़ेर करण जी कोशिशि में आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे फ्रेम कयो पिया, उन्हनि खे बंदि करण जी कोशिशि में आहियो त तव्हांखे जेको असां चऊं पिया तव्हां उन रस्ते ते हलो, न त तव्हांजे लाइ हीअ इलेक्शन ऐं इलेक्शन खां बाद में जेके मसइला पैदा थींदा तव्हां उनखे फेस करे कोन सघंदव। सो तमामु धुरियूं ॼाणनि थियूं त जेके मामलात आहिनि उहे कंहिंजे हथ में आहिनि, कंहिंजे वस में आहिनि। 8 फरवरी ते चूंडूं आहिनि ऐं मां पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तां वधि खां वधि जेको आहे त माण्हुनि खे रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां ख़ुदारा 8 फरवरी ते जेको आहे निकिरो, जेको नौजवान वोटर आहे, जेको हिन दफ़े तमामु वॾे तइदाद में जेको आहे त उन्हनि जो जेको आहे त वोट जो हक़ु उन्हनि खे मिली रहियो आहे। 18 साल जा जेके नौजवान आहिनि जिन जा नवां कार्ड ठहियल आहिनि ऐं उन्हनि खे वधि खां वधि जेको आहे त मुंहिंजी गुज़ारिश हूंदी तव्हां 8 फरवरी ते जेको आहे त पोलिंग ते पहुचो ऐं पंहिंजो वोट जो हक़ु इस्तेमालु कयो। तव्हांजी पसंदि ते जेको बि तव्हांखे उमेदवार पसंदि आहे, जंहिं बि पार्टी सां तव्हांजी मोहबत आहे, पर ख़ुदारा वोट कास्ट कयो, वोट कास्ट कयो। पंहिंजी बहितर मुस्तक़बिल जे लाइ वोट कास्ट कयो, पंहिंजे शहरनि जी भलाई जे लाइ वोट कास्ट कयो, पंहिंजे जेको आहे त बच्चनि जे तालीम जे लाइ, सेहत जे लाइ ऐं पंहिंजे आईंदे खे महफ़ूज़ करण जे लाइ ऐं उन्हनि माण्हुनि खां जान छॾायो जिन तव्हांजे मथां 40 खां 50 साल हुक्मरानी कई आहे, जिन तव्हांजे शहरनि जी, ॻोठनि जी जेका हालत मोहनदड़ो खां बि बदतर कई आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हांखे बहितरीनु मौक़ो आहे बदिलो वठण जो। तव्हां पंहिंजो वोट कास्ट करे उनखे साबित कयो त तव्हां जेसि ताईं असांखे जेको आहे त तव्हांजे हथ वस हुयो तव्हां लताड़ींदा रहिया, असांजे मुस्तक़बिल खे जेको आहे त ग़ैर महफ़ूज़ रखियो, असांखे तव्हां जेको आहे त ज़लील ख़्वार कंदा आहियो। पर असां अॼु वोट जे ज़रिए, ठपे जे ज़रिए जेको आहे तव्हां खां उहो इंतकाम वठी ऐं पंहिंजो जेको पसंदि जो जेको उमेदवार आहे जंहिंसां सम्झूं था त असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ रहंदो, आईंदो महफ़ूज़ रहंदो, उनखे असां अॻिते आणे रहिया आहियूं। सो ख़ुदारा 8 फरवरी ते जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उते जेको आहे नौजवान वधि खां वधि जेको आहे पहुचनि। ऐं उन खां अलावा हिकु ॿी बि गुज़ारिश कंदुमि त हिन इलेक्शन खे इलेक्शन सम्झो।
ज़ात बिरादरियूं क़ौमूं जेको आहे त ख़ुदा हिनखे जेको आहे त ज़ाती जंग न सम्झो ऐं उन ॾींहं ते पुरअमन रहण जी कोशिशि कयो ऐं तलख़िन खां नफ़रतुनि खां पासो कयो। 8 फरवरी गुज़री वेंदी, तव्हांखे मरणा परणा तव्हांखे पाण में करणा आहिनि। हीउ जेको सियासी गेम आहे इहो सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जी आहे, उन खां बाद में तव्हांखे पाण में हिक ॿिए सां रहणो आहे। सो ख़ुदा तव्हां पंहिंजे मथां वधि खां वधि कंट्रोल कयो ऐं सोशल मीडिया ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेको नफ़रत जो जेको तव्हांजो मवादु आहे उनखे जेको आहे फैलाइण खां पासो कयो। ऐं मां वरी बि जेको आहे त गुज़ारिश कंदुमि ऐं उन्हनि सां जेको आहे त हीअ जेको असांजूं गुज़ारिशूं आहिनि जेके इहे क़बूलु पवंदियूं। ऐं मुंहिंजो जेको आहे त यूट्यूब ते चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जेको वधि खां वधि जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुचनि। नए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।